लॉर्ड वाइस न्यूज़ में ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखने वाके टनबागो ख़बर ॾींदा हलूं त शीदी एक्टिव जमायत सिंध पारां मशहूर शाइर अदीब सहाफ़ी उस्ताद मोहतरम मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जी सालगिरह जे सिलसिले में संदसि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े फाताखानी कई वई। शीदी एक्टिव जमायत सिंध पारां मशहूर शाइर अदीब सहाफ़ी उस्ताद मोहतरम मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जी सालगिरह जे सिलसिले में मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार शाम जी अॻवानी में सीनियर नायब सदर मीर मोहम्मद शीदी, नायब सदर गुलाम मुर्तज़ा शीदी, जनरल सेक्रेटरी सागर शीदी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल रशीद पनाई, ज़िले सदर पीर बख्श उर्फ साबिर शीदी, खजानची नाथो शीदी, मोहम्मद यूसुफ शीदी, मीडिया सेल अॻवान अज़ीम कंबरानी समेत ॿियनि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े फातिहा खानी कई। उन मौक़े ते मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार शाम ॻाल्हाईंदे चयो त मशहूर शाइर अदीब सहाफ़ी उस्ताद 13 अप्रैल 1879 ईस्वी ते टनबागे ज़िले बदीन में पैदा थियो। संदसि वॾा असल ज़ंजबार जा रहाकू हुआ। पाण सिंधी फाइनल जो इम्तिहान हैदराबाद में पास करे 1896 धारे प्राइमरी उस्ताद मुक़रर थियो। 1899 में ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद में उस्ताद मुक़रर थियो। खेसि अरबी फ़ारसी ऐं सिंधी ॿोलियुनि ते उबूर हासिल हो। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर मीर ग़ुलाम मोहम्मद ख़ान टालपुर सां गॾिजी टंडेबागे में अंग्रेज़ी स्कूल क़ाइमु कयो, जेको अॼु बि मौजूदु आहे। पाण केतिरनि ई किताबनि जो मुनसिफ़ आहे। पाण शाइरी में मुसाफ़िर तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो। इन ग़ज़ल, क़सीदा, रुबायूं, मसनयूं, मसदस, कतन, नज़म, गीत, मनाजातूं, काफ़ियूं वग़ैरह लिखियूं। संदसि कलाम 1952 ईस्वी में कुलियात मुसाफ़िर जे नाले सां छपिजी पधिरो थियो। खेसि दर्सी किताब लिखण ते वॾी महारत हुई। ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद जे माहवार रिसाले अख़बार तइलीम जो 81 सालनि जी उमिरि ताईं एडिटर रहियो। हिन जा ॿारनि लाइ लिखियल अनेक गीत ऐं नज़म सिंध जे दर्सी किताबनि में अॼु बि शामिल आहिनि। ग़ुलामी आज़ादी जा इबरतनाक नज़ारा संदसि उत्तम कथा जो मशहूरु किताब आहे। इन 24 सेप्टेम्बर 1961 ते वफ़ात कई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ फॉलो करियो लॉर्ड वाइस न्यूज़।